संगत छा हाल आहे? ठीकु आहियो? 5 थियनि पिया हिते गिडावरी में सिज तक़रीबु लहण वारो आहे। सो चयो पाण हाइट ते आहियूं त ईअं उस पियो लॻे। पाण हींअर बीठो आहे, मां आहे त -4 डिग्री, पर उस जे करे नॉर्मल फील पियो थिए। बाक़ी इहे चौधारी जेको आहे हे जबल आहिनि। पहिरियां तव्हांखे वीडियो शेयर कई फेसबुक ते तकड़ में, पर हीअ तव्हां ॾिसो। माना मां हींअर जिते बीठो आहियां मुंहिंजे हेठां बि बर्फ़ु आहे, ऐं हीअ ॾिसो बर्फ़ ई बर्फ़ु आहे। हिते मथां हे जेको होटल जे मथां बर्फ़ु आहे त उहो पाणी रिझी करे हेठि किरे थो पियो। बिल्कुलु साफ़ु आसमान ऐं जॉर्जिया जा नज़ारा गिडावरी। राति जो साईं हिते टेम्परेचर चवंदा -15 थींदो, वेदर मैप इहो ॿुधाए थो पियो। हाणे ॾिसूं इहो टेम्परेचर कीअं थो बर्दाश्त थिए। सो चौधारी जिते किथे बर्फ़ ई बर्फ़ आहे। आहिनि शानदार जाइ, बसि यार क़िस्मत ख़राबु सिंधियुनि जी, ऐं इन साए पासपोर्ट जे चकर में हिते पाकिस्तान खे वीज़ा शायदि न मिलंदो आहे या ॾुखियो मिलंदो आहे, पर एमिरेट्स आई डी जे चकर में मूंखे मिली वियो। सो बाक़ी एयरपोर्ट ते मूंखां पुछियो हुअऊं त बाबा केरु भला आहीं, काॾे थो वञी पियो, छो आयो आहीं, पैसा घणा थी, छा कंदो आहे, सो सॼी डिटेल पुछी हुअऊं। बहरहाल पोइ मां इहे सभु जवाब ॾिना ऐं पोइ सेटिस्फाई थी विया। मूंखे वीज़ा मिली वई। आहिनि शानदार नज़ारो, काश तव्हां बि हिते अची सघो हा। हिते मिलियो हिकिड़ो नंबर आहे मूं कराची जो, चयो आहे टोपी सिंधी पातल हुयसि। मां सिंधी में ॻाल्हायोमांसि, चई न मां उर्दू स्पीक कयुमि कराची जो, सऊदी खां आयो आहियां मां। इंडियन काफ़ी आहिनि, रशियन ईंदा आहिनि हिते जाम घुमणु। सो जेके ट्रेवलिंग हिस्ट्री जे हवाले सां माण्हू ॾिसे, ट्रेवलिंग हिस्ट्री में हे मुल्क काफ़ी हेल्पफुल थी सघे थो। जेकी ट्रेवलिंग हिस्ट्री डेवलप करणी आहे पंहिंजी, पोइ जीअं उनखे यूरोप जो वीज़ा मिली वञे या US जो वीज़ा मिली वञे, छो जो हे सम्झो त यूरोप जो ई हिसो आहे, नॉट एग्ज़ैक्टली बट ट्रांसकॉन्टिनेंटल आहे। सो उन सेंस में उनजो हिसो थिए थो पियो। हिन खां पोइ मुंहिंजो जेको इरादो आहे न उहो तुर्की जो आहे। तुर्की जी जेकॾहिं वीज़ा लॻे थी, जॉर्जिया जो टूर आहे, त पोइ यूरोप जो वीज़ा विज़िट लॻी सघे थो, या US जो या ॿिए कंहिं मुल्क जो। सो जिन माण्हुनि जे लाइ डिग्री न आहे या अचणु मसइलो आहे, जॉब न आहे, त उहे अॻे मां जीअं तव्हांखे ॿुधायो हो, ट्रेवल हिस्ट्री इम्प्रूव करे पोइ ट्राई करे सघनि था हिन मुल्कनि जो। तव्हां हिकिड़ो तरीक़ो इहो बि आहे यूरोप अचण जो, पंहिंजी ट्रेवल हिस्ट्री तव्हां इम्प्रूव कयो त जीअं तव्हांजी वीज़ा और कमु थी सघे। ठीकु आहे, मुंहिंजी तस्वीर लाइ कीअं थी अचे। बहरहाल हे न सम्झे रूम आहे, ठीकु आहे। सो मां बि चयो ट्रेवल हिस्ट्री वारो हिकिड़ो भलो कमु आहे, खोड़ माण्हू इअं कंदा आहिनि, तव्हां बि ट्राई करे सघो था। इन बेसिस ते काफ़ी इम्कान हूंदा आहिनि त वीज़ा मिली वञे। सो जॉर्जिया, तुर्की, पोइ इजिप्ट या कतर या सिंगापुर, इहे ऐं परियां मुल्क जेके आहिनि थाईलैंड, मलाइशिया, सिंगापुर, वियतनाम, फिलिपीन, इहे जेके 4, 5, 8 मुल्क हुजनि न, पोइ यूरोप जी वीज़ा तव्हांखे मिली वेंदी आहे। ठीकु आहे। सो कोशिशि कयो तव्हां, जेके तव्हां 10 लख रुपया आहिनि, तव्हांजी ट्रेवल हिस्ट्री ठही थी वेंदी, आराम सां ठही वेंदी, ऐं हफ़्तो 5 ॾींहं गुज़ारे त पोइ बि ख़ैरु आहे। फ्लाइटूं सस्तियूं हलनि थियूं पियूं, एयर अरेबिया हिननि जूं। सो इन तरीक़े सां तव्हां यूरोप में जेकॾहिं हिकु दफ़ो विज़िट वीज़ा तव्हांजी लॻी वई, पोइ तव्हांजी कैनेडा जी बि लॻी सघे थी, पोइ अमेरिका जी बि लॻी सघे थी। अमेरिका में विज़िट वीज़ा हूंदो आहे नॉर्मली 5 साल या कॾहिं 10 साल बि हूंदो आहे। सो अमेरिका पहुचण लाइ ट्रेवल हिस्ट्री तव्हां इम्प्रूव कयो, पोइ मुंहिंजे ख़्याल में बहितरी थींदी, सहूलियत थींदी। मां चयो तव्हांखे हे नज़ारा ॾेखारियां, ठीकु आहे। पोइ वरी वधीक
जॉर्जिया जी डिटेल में तव्हांखे ॿुधाईंदासीं।